अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल ज़हर ज़िंदगी। त सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु जल्द अचण वारो आहे। हिन ड्रामे खे लिखी रहियो आहे सिंध जो बहितरीनु राइटर ऐं डायरेक्टर नूर ज़ेवर साहिबु। त हिन ड्रामे जी तमामु जल्द रिकॉर्डिंग शुरू थियण वारी आहे ऐं हिन ड्रामे खे कहिड़े चैनल ते हलायो वेंदो उहो तव्हांखे हिन वीडियो जे में अॻिते ॿुधाईंदासीं। त वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जी सुठी ऐं बहितरीनु कहाणी लिखियलु आहे जंहिंखे लिखियो आहे नूर ज़ेवर साहिबु। त हिन ड्रामे में तव्हांखे अदाकारी कंदे नज़र अची सघनि था। उन्हनि में असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, निसार शाह, एस भट्टी, अब्बास गुलोडाणी, नसरीन नाज़, शबीरा चन्ना, उन खां अलावा तानिया चन्ना जेके बहितरीनु ऐं सीनियर सिंध जा अदाकार आहिनि उहे हिन ड्रामे में तव्हांखे नज़र अची सघंदा। हिन ड्रामे खे कहिड़े चैनल ते हलायो वेंदो उहो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदो। हिन ड्रामे खे जेतिरो क़दुरु मूंखे ॿुधण में आयो त हीउ ड्रामो सिंध टीवीअ ते हलायो वेंदो। हीउ ड्रामे खे सिंध टीवीअ ते ऑनर कयो वेंदो, पर हिन जी अञा रिकॉर्डिंग शुरू न आहे थी जंहिंखे ईंदड़ महीने में रिकॉर्ड कयो वेंदो। हिन जे डायरेक्टर नूर ज़ेवर ऐं राइटर बि नूर ज़ेवर ई हूंदो। ॾिसूं अॻिते वधीक हिन बाबति अपडेट ईंदी तव्हांखे हिन चैनल ते वीडियो ज़रिए ॿुधाईंदासीं। त हीअ ई अॼु जी शॉर्ट वीडियो।